अस्सलाम वालेकुम दोस्तों, ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। रिपोर्ट तव्हांजे नज़र कयूं था काज़ी अहमद जे साहिल लाखो जी। सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुम ते DFO ज़ीशान बमरो ऐं RFO काज़ी अहमद रफ़ीक अहमद शेख जी अॻवाणी में दौलतपुर लॻ सुखपुर बेले में ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन में तक़रीबन 150 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो खाली करायो वियो। DFO ज़ीशान बमरो या RFO रफ़ीक अहमद शेख जे सुखपुर बेले में ऑपरेशन दौरान केतिराई गैर क़ानूनी लॻल ट्यूबवेल टाहे पटकाया विया ऐं मशीनूं ज़ब्त कयूं वयूं। बेले ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़ कब्ज़ाखोरनि जा घर टाहे पटकाया विया। बेले में माल चारे बेले खे नुक़सान पहुचाईंदड़ खे बेले मां भॼायो वियो, जॾहिं त गैर क़ानूनी पोखियल सरह बसर जो फसल ख़तमु कराए तक़रीबन 150 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो खाली करायो वियो। उन मौक़े ते DFO ज़ीशान बमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं बेले जी समूरी ज़मीन ख़ाली नथी थिए तेसिताईं कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।